वणकार पाठ चौथों। तुंहिंजी सार संभाल कीअं लहंदा, ज़ख़्मी हालत में तुंहिंजो इलाज कीअं कराईंदा। इन पासे ते कॾहिं सोचो बि अथई, इन तरफ़ तवजो ॾियणु ज़रूरी बि सम्झो अथई। चयाईं जॾो का मींहं तॾो क्यों चिकूं, इहो सभु कुझु जॾहिं थींदो तॾहिं ॾिसबो। फ़िलहाल त वक़्तु गुज़रे पियो, इन्हनि ख़दशनि जे डप खां मुर्गऊं जीअणी छॾे ॾिबो छा। चयमि भला चोरी कंहिंजी कंदो आहीं। चयाईं चोरी त माण्हुनि जी कबी आहे, ॿियो को आऊं मिसकीन माण्हू सरकारी ख़ज़ाने खे धाड़ो हणी सघंदुसि छा। चयमि कहिड़नि माण्हुनि जी चोरी कंदो आहीं, माण्हू त कई आहिनि। हिकु अधु ॿकरी धारण वारा, ॿकरियुनि रिढनि ॻउनि ऐं मेंहिनि जा धण ऐं उठनि जा वॻ धारण वारा, वापारी सेठिया ज़मींदार वॾेरा सरदार ऐं भोतार बि हूंदा आहिनि। पोइ उन्हनि मां कहिड़नि माण्हुनि जी चोरी कंदो आहीं। चयाईं जितां भुल लॻो, पर घणो करे ज़ोरावर माण्हुनि सां हथ चुरांद कोन कंदो आहियां, जिन मां लोह लॻी रहां। बाक़ी अभरे सभरे खे मुंहुं ॾेयो वञा। घणो करे त कंहिंखे ख़बर ई कान्हे त को आऊं चोरी बि कंदो आहियां, अञा पाण खे लिकायो पियो हलां। चयमि इहो ग़लति थो करी। चयाईं सो वरी कीअं। चयमि मारिजे त को मोर मारिजे, बाक़ी कबर या ॻेरे खे मारणु वरी कहिड़ी मुड़सी चइबी। चयाईं मूंखे माराइणो अथई छा। चयमि चोरी करे बच्चा पारण खे आऊं सही कोन थो सम्झां, छो त पराए वात जो गिरह छिनी पंहिंजो पेट भरणु मुड़सी कान चइबी। पर जॾहिं चोरी करे ई खाइणो आहे त पोइ फुरिजे उन खां जंहिं वटि माल जाम हुजे। बाक़ी जंहिं वटि हुजे ई हिकिड़ो वहटि बीठल, सो जे तूं काहे आईं लिकाए विकिणी ऐं खपाए पंहिंजो ऐं पंहिंजे घर भातियुनि जो पेट त भरियई, पर उन ग़रीब जा बच्चा बुख ते लंघण करे छॾियई, त उन खे केरु मुड़सीअ जो कमु चवंदो। इन खां पिनी खाइजे त बहितर थींदो। घटि में घटि तुंहिंजे इन पिनण जे करे कंहिं ॿिए जा बच्चा त बुख कोन मरंदा।